बोरल तू भली पे भा जो भर जलो थी पर अद्धो नूरल 24 कलाक गलत आ। 24 कलाक कीअं ग़लति हूंदो चरी थी जा 8 कलाक सुम्हण जा कढीसि सुम्हंदो त ग़लति कोन हूंदो न। इहो निंड कंदो किथे आ सॼी राति जागंदो आ कॾहिं देगड़ी में मुंहुं अथसि कॾहिं दिलि जे मथां बीठो आ सॼी राति असांजी त निंड ख़राब करे हराम करे छॾी अथसि। सभिनी सम्झायसि तलाक वारे मसइले ते त तलाक न ॾे सम्झो ई कोन तलाक बि ॾेई छॾियईं बनी ॿार बि विया इन खे चइबो कि रन बि वई दरीली बि वई। वरी बि मुंहिंजे भाइरनि खे शाबस ॾियो तव्हांखे हुननि ईअं नाहे छॾियो वरी बि कुझु हिसो ज़मीन जो तव्हांखे ॾिनो अथनि। हा इहा ॻाल्हि बि आहे पर नूरल खे केरु सम्झाए वॾो ज़िद्दीरो आहे। हलो छा केॾी महिल मां अचां थाणे ते अचां थो छा छा थियो अधे नूरल खे पुलिस ॿधी वई आहे। इहो वरी कंहिंजो मथो फाड़ी छा? उहो त थाणे ते अञा पोइ ख़बर पवंदी न मथो फाड़ीअ छा। तो सुठो कोन कयो आहे लकुड़ लूसी मुंहिंजे भाउ नूरल खे तो बेगुनाह ॿधायो आहे। छा छोड़े बेगुनाह बेगुनाह अरे मुझे सॼी ज़िंदगी जी पूंजी मुंहिंजी मिल्कियत बंदादनि जी उनखे बरो न तूं सोचे त बेगुनाह छा जोड़े बेगुनाह छा जो बेगुनाह वही रोहीअ जो पुत्र आहे। अरे असांजो गुनहगार त तूं ई न अरे पंहिंजी नाजाइज़ मिल्कियत असांजी मञी में पूरी छो। अरे जॾहिं तूं मिल्कियत पूरी ऐं तोखां ॻाल्हि इहा विसरी वई त मूं मिल्कियत पूरी किथे आहे शमू वारा हुनजे पुठियों आहे ॾेढ ताड़ करे तूं वारी मिल्कियत कढूं। अरे मुझे लखनि करोड़नि जी मिल्कियत आहे उनजी मालकी न ते मालकी त कंदुसि न बाबा। ऐं तव्हां पुलिस जे चंबे में आहियो ऐं मुंहिंजी सॼी मिल्कियत काग़ज़ पट सोन मीन पुलिस जे कब्ज़े में हुजे न बाबा कोर्ट कब्ज़ो कई वेठी हुजे मुंहिंजी मिल्कियत ऐं मां पंहिंजी मिल्कियत खे कारे पाणीअ ताईं पहुचाइण जी कोशिशि कयां पुट। अधे नूरल त उन्हनि खे रोकियो जे न रोके न त इहा मिल्कियत खणी लाइ किथे वञी पुॼंदा पुट ख़बर बि कान पवई आहे। पोइ तो छा कयो रहंदो एवज़े में मुंहिंजे भाउ खे ॿधाई। अरे तुझे अधे जे नियत में खोटी पाण फबाइण पियो चाहे इहो त सुठो थियो जो बतो सुबतो एन टाइम ते पहुतासीं सिरोटे खे कंहिं बि फोन नूरल सोघो ऐं ॿुध मोरा हिन हुन सां ॼाड़ी हणी पंहिंजो महिरबानी करे वक़्तु ज़ाया न कर कुझु कोन थी सघो कुझु कोन थी कुझु कोन थी कुझु कोन थी पहिरीं त पुट जी पहे भाड़े जो ज़माने जो आंटो कढा हिन जे 2-3 साल अंदरि दाल बानी वजी बिलो करीस सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़स तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।